सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्टर महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण हज़रत लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे गोल्डन गेट ते चौकी वटि ट्रैफ़िक जो आज़ार वधी वियो। ट्रैफ़िक पुलिस जा मुक़ररु थियल अहलकार कमाई करण में मसरूफ़ थी विया। ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार ट्रैफ़िक कंट्रोल करण में मुकमल नाकाम। ट्रैफ़िक जाम थियणु रोज़ जो मामूल बणिजी वियो। दुकानदार, आम माण्हू ऐं स्कूली ॿारड़ा, लेडीज़ तोड़े मरीज़ शहरनि खे रोड पार करण ऐं अचण वञण में सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सेवण जी ट्रैफ़िक पुलिस जा अमलदार पैसनि एवज़ ट्रैफ़िक जाम करण में मसरूफ़ नज़र अची रहिया आहिनि। ट्रैफ़िक पुलिस सेवण जा अमलदार रेड़नि वारनि, रक्शे वारनि ऐं रोड जे साइड में पियल संदल ऐं केबिनियूं वग़ैरह रखाए ऐं कारूं वग़ैरह बीहारे उन्हनि खां रक़म वसूल करे रहिया आहिनि। पोइ छो न चौक ते रश थी वञे। तंहिंजे करे ट्रैफ़िक जाम रोज़ जो मामूल बणियल आहे। ट्रैफ़िक पुलिस इंचार्ज ऐं अमलदार हथ सां कार पार्किंग कराए रिश्वत खाई रहिया आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। गोल्डन चौक ते रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां माण्हू रेड़ा, संदुल वग़ैरह रखी रोड खे सोढ़ो करे छॾियो आहे, जंहिंजे करे उतां प्यादल, बीमार, पीरसन ऐं औरतूं, स्कूली शागिर्दियाणियूं, शागिर्द वग़ैरह जो गुज़रणु ट्रैफ़िक जाम हुजण करे आमदो रफ़्त रोज़ जो वॾो मसइलो बणियल आहे।